मिटी तई छिटी जे पई फिटी त सम्झ टुटी। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन्हे सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे एक्सप्लेन थी करणु वञा। मिटी तई छिटी जे पई फिटी त सम्झ टुटी। इहो हिकु यूं सम्झो कि जुगलबंदी इन में कई वई आहे। छिटी, मिटी, टुटी, फिटी इहा हिकु तरीक़े सां अखरनि जी जुगलबंदी आहे इन में। लेकिन हर हिकु अखर जो तव्हांखे मां मतिलबु एक्सप्लेन थी कयां। मिटी, मिटी तई छिटी। मिटी मतिलबु रिश्तेदारी। का बि रिश्तेदारी हुजे त उनखे छा चइबो आहे? मिटी माइटी, मिटी मतिलबु रिश्तेदारी। मिटी तई छिटी। छिटी मतिलबु कीअं आहे? छिटी मतिलबु सुपरफिशियल आहे, मतिलबु उहा बिल्कुलु ॿाहिरे मने सां अॼुकल्ह सभु को थो निभाए। को डीप रिलेशन्स न आहिनि, सभई फॉर्मल रिलेशन्स था निभाइनि। त मिटी तई छिटी जे पई फिटी त सम्झ टुटी। फिटी जे पई फिटी, अगरि उहा जरा सी बि फिटी पई, अगरि तव्हां हुन में कंहिंखे कुझु जरा सो बि चई ॾिनो त पोइ सम्झो टुटी, मतिलबु पोइ उहा रिश्तेदारी ख़तमु थी वञे। मिटी तई छिटी जे पई फिटी त सम्झ टुटी। अॼुकल्ह जी जेका रिश्तेदारी आहे उहा एतिरी सुपरफिशियल आहे, एतिरी फॉर्मल आहे कि अगरि कंहिंखे जरा सो बि कुझु चओ त उहा रिश्तेदारी टुटी थी पए। उहो पुराणा रिश्तेदारी अलॻि हूंदी हुई, जंहिंमें शादी विहांउ ते या कंहिं बि गमीअ ते बि महीनो महीनो अची करे माण्हू रहंदा हुआ ऐं पाण में केॾीमहिल अनबन बि थींदी हुई, विड़ी बि ॾींदा हुआ, रोअंदा बि हुआ, पर अॻिले ई ॾींहुं हिक ई थालीअ में रोटी खाईंदा हुआ। त उहा मिटी छिटी न हूंदी हुई, उते डीप रिलेशन्स हुआ। लेकिन अॼुकल्ह कहिड़ा रिलेशन्स आहिनि? डीप रिलेशन्स कान्हनि। त अॼुकल्ह जे जेके रिलेशन्स आहिनि उन जे मथां ई पहाको फिट थो विहे। मिटी तई छिटी जे पई फिटी त सम्झ टुटी। जेका रिश्तेदारी आहे उहा तमामु फॉर्मल थी चुकी आहे, तमामु सुपरफिशियल आहे, ॿाहिरे बन्ने सां था माण्हू निभाइनि। अगरि जरासी बि फिटी, मतिलबु जरासो बि कंहिंखे अनबन थी त सम्झ छुटी या टुटी, उहा रिश्तेदारी ख़तमु। मां सम्झां थी इन पहाके जो मतिलबु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां बि यूज़ कंदा, तव्हां ॿियनि खे बि मोटिवेट त कंदा त उहे ई पहाका यूज़ कनि। मां सम्झंदी आहियां जेके पहाका आहिनि उहे कंहिं बि भाषा जी हिकु तरीक़े सां श्रृंगार आहे। जीअं का माई बिना श्रृंगार जे कीअं लॻंदी आहे, त पहाका जे बिना का लैंग्वेज ईअं ई लॻंदी आहे। लेकिन अगरि का माई श्रृंगार करे थी अचे त उन में केॾो फ़र्क़ु अची वेंदो आहे। त पहाका बि उहो ई श्रृंगार जो कमु कंदा आहिनि। मां सम्झां थी तव्हांखे इहा ॻाल्हि मुंहिंजी वणी हूंदी। तव्हां ॿियनि खे बि मोटिवेट कंदा कि उहे पहाका यूज़ कनि। जय झूलेलाल। बाहि जी ख़बर चुल्ह खे, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन्हे सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। बाहि जी ख़बर चुल्ह खे, इन जो मतिलबु आहे कि जेको माण्हू ॿिए माण्हूअ जे सभिनि खां वधीक नज़दीक हूंदो आहे उन खे ई ख़बर हूंदी आहे कि इहो माण्हू कहिड़े हिसाब जो आहे। बाहि जी ख़बर चुल्ह खे, छो जे चुल्ह ई बाहि जे सभिनि खां नज़दीक हूंदी आहे। त चुल्ह खे ई ख़बर पवंदी कि बाहि अॼु केतिरी तेज़ आहे। त बाहि जी ख़बर चुल्ह खे, इन जी मिसाल मां ॾेई थी सघां कि जीअं हिकु ससु खे अगरि ॿियो केरु ॿाहिरियों माण्हू अची करे चए, अरे भाई तुंहिंजी नुंहुं त ॾाढी सुठी आहे, त हूअ ससु छा चवंदी कि इहो त मूंखे ई ख़बर आहे कि मुंहिंजी नुंहुं कहिड़े हिसाब जी आहे। बाहि जी ख़बर चुल्ह खे, केरु ॿाहिरे माण्हूअ सां केरु ग़लति व्यवहार थोरी न कंदो। त बाहि जी ख़बर चुल्ह खे। मां सम्झां थी तव्हांखे इन जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि इन पहाके खे वापराईंदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका वापराइनि। जय श्री झूलेलाल। चरिया गॾिया चरियनि खे रंग न मटाए आदत मटाए, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। चरिया गॾिया चरियनि खे रंग न मटाए आदत मटाए, इन जो मतिलबु आहे जॾहिं ॿ माण्हू पाण में हिक ॿिए जे संपर्क में ईंदा आहिनि त उहे रंग त न मटाईंदा,
जंहिंजो जेको रंग हूंदो उहो ओड़ो ई रहंदो, सुहिणो माण्हू सुहिणो ई रहंदो, कारो माण्हू कारो ई रहंदो, लेकिन आदतूं ज़रूरु मटिजी वेंदियूं आहिनि। त चइबो आहे चरिया गॼा चरियनि खे रंग न मटाए आदत ज़रूरु मटाए। हाणे इन जी मिसाल मां ॾेई थी सघां, जीअं अंग्रेज आहिनि ऐं हिंदुस्तानी आहिनि। इहे अंग्रेज जॾहिं हिंदुस्तान में आया त उन्हनि जूं केतिरियूं ई आदतूं पाण वापराए छॾियूं आहिनि ऐं अॼु हिंदुस्तान जूं केतिरियूं ई आदतूं उहे अंग्रेज पिया वापराइनि, लेकिन रंग त उहो ई आहे। अंग्रेज सुहिणा अछा ॾुध वांगुरु सुहिणा आहिनि त उहे सुहिणा ई आहिनि, ऐं पंहिंजो जेको कणिक रंग जो अछो रंग आहे उहो ओड़ो ई आहे। त रंग त न मटियो, लेकिन आदतूं ज़रूरु मटिजी वयूं आहिनि। अॼु उहे पंहिंजे हिंदुस्तान जे जेका बि संस्कृति आहे उनखे वेठा पिया था अपनाइनि ऐं अॼु पाण उन्हनि जी संस्कृति वेठा पिया था अपनायूं। त चइबो चरिया गॼा चरियनि खे रंग न मटाए पर आदत ज़रूरु मटाए। हाणे इन में जेको चरिया शब्द आयो आहे उन में कोई चरिया मतिलबु चरिया न, पर इहा हिकु पहाको आहे, इन में इहो शब्द यूज़ कयल आहे। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो, तव्हां पाण बि वापराईंदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका वापराइनि। जय श्री झूलेलाल।